संगत आवाज़ अचे पियो दोस्तों, आवाज़ अचे पियो? अगर आवाज़ अचे तो मूंसां राब्ते में अचो। जिन जिन दोस्तन खे आवाज़ अचे पियो उहे ॿुधाईंदा हलनि त आवाज़ अचे पियो, लाइव सही पई हले। दोस्तों अॼु जेको इशू असां वटि आहे उहो इशू आहे असांजो एजुकेशन जे डिपार्टमेंट जे हवाले सां, जंहिं मंझि असां 2012 मंझि HM जे लाइ अप्लाई कयो। जॾहिं फज़लुल्लाह पेचूओ सेक्रेटरी एजुकेशन हुयो, उन असां सिंध जे टैलेंट खे इहो चई रोकियो हुयो त तव्हां NTS पास आहियो, तव्हांखे HM जे लाइ न आयल हो, तव्हांखे वेहणु न ॾिबो। उन टाइम असां फीस भरी 1000 रुपया, वरी साॻिया सीटूं खुटी पियूं, वरी असां नई सी फीस भरी HM जे लाइ। उन खां पोइ TO ऐं असिस्टेंट TO जे लाइ पोस्टूं आयूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू। उन मंझि असां अप्लाई कयोसीं, जंहिंजी फीस असां जमा कराईसीं ऐं घटि मां घटि 7.5 करोड़ खां मथे पेमेंट जमा थी, जंहिंमें असिस्टेंट TO हुयासीं। इन्हनि सभिनी जे लाइ असां लेक्चरशिप जे लाइ बि अप्लाई कयोसीं। हिननि इन खे पोस्ट बांड करे छॾियो, अरबे खरबे रुपया इन असांजी फीस मंझा ठाहिया। जॾहिं त क्राइटेरिया जेका HM जे लाइ, TO जे लाइ ऐं असिस्टेंट TO जे लाइ हुई, उहा हुई त मास्टर हुजे ऐं स्पेशलाइजेशन में तव्हांजी ADA BEd ऐं MAd मैनेजमेंट में हुजे। असांजा दोस्त एतिरा त परेशान थिया ऐं खोड़ सारा अप्लाई न करे सघिया त उन्हनि जी जेका MAd आहे या BEd आहे उहा मैनेजमेंट में आहे या न आहे, तमामु घणा परेशान रहिया। खोड़ दोस्तनि अप्लाई न कयो त यार थी सघे थो असां माना अहल न हुजूं। जॾहिं असां एजुकेशन डिपार्टमेंट सां, जंहिंजो मरणु जीअणु उथणु वेहणु एजुकेशन सां आहे, जंहिंजो माइंड सेट सॼो एजुकेशन जे लाइ आहे, जेके पढ़नि था तॾहिं बि एजुकेशन जे लाइ, जेकॾहिं पढ़ाइनि था तॾहिं बि एजुकेशन जे लाइ, जेकॾहिं उन्हनि खे अॻिते वधिणो आहे तॾहिं बि एजुकेशन डिपार्टमेंट हज़ारे ॿियूं पोस्टूं थियूं अचनि। असां कॾहिं उन में न आहे अप्लाई कयो, न ई कॾहिं असांखे कोई शौक़ु आहे त असां कंहिं ठगनि जे के टोले में वञूं, कंहिं DC ॾे वञूं, कंहिं AC वारे टोले ॾे वञूं, जिते मुअलनि खे ज़िंदा कयूं, ज़िंदानि खे मुर्दा कयूं, हिन जी ज़मीन हुन खे लिखी ॾियूं, हुन जी ज़मीन हिन खे लिखी ॾियूं। कॾहिं बि असांखे इहो शौक़ु न आहे, न ई असांखे कॾहिं शौक़ु थियो आहे त कंहिंजा गोॾा कढूं, न ई कंहिंखे असां फुल फ्राए कयूं, न ई कंहिंखे हाफ फ्राए कयूं। केतिरा पढ़ियल लिखियल हुजण जे बावजूदि असां कॾहिं SP जी कॾहिं DSP जी पोस्ट लाइ अप्लाई न कयूं हूंदो। असां प्रोफेशनल आहियूं, असां पंहिंजे एजुकेशन डिपार्टमेंट सां प्यार था कयूं। एजुकेशन डिपार्टमेंट में का बि पोस्ट ईंदी असां उन में अप्लाई कयो आहे ऐं अप्लाई कंदा रहंदासीं। जॾहिं त हर डिपार्टमेंट जे अंदरि पंहिंजी मेरिट जी टेस्ट हूंदी आहे, उहे जेके क्वालिफाइड ऐं कॉम्पिटेंट माण्हू हूंदा आहिनि उहे कमीशन जा इम्तिहान पास करे उहे उन्हनि मथियुनि पोस्टुनि ते ईंदा आहिनि। या डिपार्टमेंटल प्रमोशन हूंदा आहिनि, उनखां पोइ उहे मथे ईंदा आहिनि, जीअं असां वटि थींदा वेंदा आहिनि। पर तालीम ते हर रोज़ु नवां तजुर्बा सिंध जे अंदरि कंदे, कॾहिं बायोमेट्रिक जे हवाले सां असांजी तालीम तबाह कई थी वञे, कॾहिं फलाणो शइ आहे, कॾहिं फलाणी शइ आहे, कॾहिं तव्हां वटि जेको आहे न आङूठे छाप जेको आहे तव्हांजी अटेंडेंस थींदी, पढ़ियल हुजो या न हुजो, पर तव्हांजो आङूठो ज़रूरु हुजे। तव्हां कहिड़ी बि जॻह ते हुजो, फ़ोन करे तव्हांखे घुरायो वञे त बाबा अचो आङूठो ॾेई वञो, उहा तव्हांखे बिल्कुलु खपे थी। माना रोज़ु तव्हांजा नवां तजुर्बा ऐं नयूं ॻाल्हियूं छा असां तव्हांखे बर्दाश्त कंदासीं। तव्हां जेके लोठिया हो 5 सालनि जे लाइ अचो था, हितां हुतां कूड़ा सूड़ा वोट वठी करे असांजो जीअण मरण 60 सालनि ताईं असां हिन डिपार्टमेंट में हूंदासीं। असां मरंदासीं तॾहिं बि
हिन एजुकेशन डिपार्टमेंट मां फोती खातो फोती सर्टिफिकेट खणी मरंदासीं रिटायर थींदासीं तॾहिं बि एजुकेशन डिपार्टमेंट जो सर्टिफिकेट खणी रिटायर थींदासीं। तव्हां कॾहिं थोका हूंदो, कॾहिं MP हूंदो, कॾहिं MNA हूंदो, कॾहिं तव्हां चोर हूंदो, कॾहिं तव्हां लोफर हूंदो, कॾहिं तव्हां जेके DC हूंदो, कॾहिं AC हूंदो। तव्हांजे करतूतनि जी कंहिंखे ख़बर कोन्हे को। मूंखे ॿुधायो ज़िंदा माण्हू जा तव्हां फोती सर्टिफिकेट ठाहे उन्हनि जा खाता मटाइण वारा तव्हां चङा मुड़ुस थिया हो, एजुकेशन डिपार्टमेंट खे सींगारण आया हो। तव्हां जहिड़ो ठग दुनिया में ॻोल्हे लो। तव्हां जेको आहे सो पंजाबियुनि जा ॿाहिरनि जा ॿियनि मुल्कनि जा हिते जी डोमिसाइल ठाहिया, इहे तव्हां AC ऐं DC इहे तव्हां एजुकेशन खे सुधारींदो। जंहिं बि सईद गनी हुजे चाहे केर बि हुजे जेको 5 सालनि जे लाइ आयो आहे, जेको किराए ते आहे, जंहिंखे जंहिंजी ख़बर बि न आहे त उनजी 2 साल हुकूमत हले या 4 साल हले या 5 साल हलिजे। तव्हांजी हयाती 5 साल खां मथे न आहे, असांजी हयाती 60 साल ताईं आहे। असां हिन एजुकेशन डिपार्टमेंट रहंदासीं। ॿियो हर डिपार्टमेंट में ईअं थींदो आहे जीअं असांजो एजुकेशन जे डिपार्टमेंट में TO असिस्टेंट TO HM ऐं जेके प्रमोशन आहिनि, पहिरीं जेके उन डिपार्टमेंट में कमु कनि पिया उन्हनि खे तजुर्बो आहे। जेके ॿारनि जी साइकोलॉजी खां, जेको उस्तादनि जी साइकोलॉजी खां, जेके उन डिपार्टमेंट खां वाक़िफ़ आहिनि, उन्हनि खे उन्हनि जे तजुर्बे जे आधार ते सर्विस जे आधार ते प्रमोट कयो वञे। प्रमोट करण खां पोइ जेके सीटूं बचनि थियूं उहे कमीशन ते खयूं वेंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं अञा बि कमीशन खां पोइ बचनि थियूं त एजुकेशन डिपार्टमेंट में कॾहिं बि ईअं कोन्हे थियो त छोकिरा वधीक पास थिया हुजनि ऐं उन्हनि खे वरी सीटूं ॾिनियूं वयूं हुजनि। ईअं कॾहिं बि असांजो कोन थियो। असांजे NTS में बि छोकिरा रहिजी विया, हींअर तव्हांजा ECT में ऐं JEST में रहिजी विया। त चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे इहे लोठिया ऐं BA पास ठग माण्हू तव्हांखे खणणा हुया तॾहिं बि तव्हांखे एजुकेशन डिपार्टमेंट सां राब्तो करिणो हुयो। पहिरीं असांजा प्रमोशन थींदा, पहिरीं असांजा माण्हू अॻियां ईंदा, पोइ असांजे डिपार्टमेंट मां कमीशन थींदी। जेके तजुर्बे वारा आहिनि उहे ईंदा। अञा जेकॾहिं बचंदो को त सभ खां पहिरीं तव्हां जॾहिं असांजे लाइ क्राइटेरिया रखो था त तव्हांजी मास्टर थियल हुजे, तव्हांजी B.Ed मैनेजमेंट में हुजे, तव्हांजी M.Ed मैनेजमेंट में हुजे, उहो अप्लाई करे सघे थो। पोइ तव्हां जेकॾहिं इहो क्राइटेरिया रखियो आहे त पोइ हीउ ठग BA पास किथां आया? इन्हनि खे तव्हां कहिड़े कानून तहत असांजे एजुकेशन डिपार्टमेंट असांजे मथां थोपियो आहे त इहे जेके बेंचूं बि आहिनि इहे बि तव्हां खाई वञो, इहो रंग जा पैसा बि तव्हां खाई वञो, इन्हनि खे वॾियूं वॾियूं गाॾियूं ॾियो। उस्तादनि खे त तव्हां सहूलियत ॾियण लाइ तयारु कोन हो। हिन वक़्तु तव्हां सिर्फ़ु जेको आहे कोरोना मंझि हिकिड़ी ऐप ठाहे उछले छॾी आहे, उहा बि तव्हांखे ख़बर कोन्हे त पढ़ाई बि कीअं। त असांजो जेके बि एजुकेशन सां रिलेटेड दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे अपील आहे त बराए महिरबानी आवाज़ु उथारियो। इहे जेके BA पास आहिनि, जिन प्राइवेट BAऊं कयूं आहिनि, इन्हनि खे एजुकेशन जी साइकोलॉजी जी का ख़बर कोन्हे को, इन्हनि खे एजुकेशन जे माहौल जी का ख़बर कोन्हे को। इन्हनि खां इहे सीटूं वापसि वरितियूं वञनि। ऐं गस्टा खे जे चेयरमैन खे अपील कंदुसि, सरबराह खे साईं अशरफ खासकेली साहिब खे ऐं पेटेल जा जेके बि धड़ा आहिनि उन्हनि सभिनी खे बि अपील कंदुसि त बराए महिरबानी ऐं जेके HM दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे बि अपील कंदुसि त आवाज़ु उथारियो, आवाज़ु बुलंद कयो। हीउ जेको ठगनि जो टोलो मुसलत कयो थो वञे इहो कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे को। छा इन्हनि जी एडवर्टाइज़मेंट में उहा क्वालिफिकेशन आहे? छा इहे मास्टरनि जी आहे? छा इन्हनि जी B.Ed मैनेजमेंट इन एजुकेशन आहे? छा इन्हनि जी M.Ed इन एजुकेशन आहे? छा इन्हनि जी ADA थियल आहे? जेकर आहे त मोस्ट वेलकम, जे न आहे त इन्हनि खे हींअर जो हींअर बेदख़ल कयो। राति जे अंधेरे में जेके तव्हांजा इहे नोटिफिकेशन निकिरंदा इहे के कूड़ ऐं ठग खां घटि न आहिनि। तव्हां अंधेरे में वार कंदो, असां रोशनी में तव्हांखे आगाह कंदासीं त ग़लति था कयो। जेकॾहिं तव्हां न सुधरिया कोर्ट जो दर खड़काइबो। इन्हनि खे असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। मुंहिंजो दिमाग़ु एतिरो ख़राबु थी चुको आहे नोटिफिकेशन ॾिसी, या हुननि खे मारियां या पाण खे मारियां। ख़ुदकुशी जेतिरो टाइम अची वियो आहे, असां 50 दफ़ा अप्लाई था कयूं, असांखे इहो चई अॻिते पोइते कयो थो वञे त इहे सीटूं फ़िलहालु पोस्ट बांडनि, हीअ हेॾां थी वियूं हू होॾां थी वियूं। छा इहे जेके तव्हां हींअर माण्हू असां ते TO ऐं असिस्टेंट TO मुसलत कयो पिया, छा
छा इन्हनि जी एडवर्टाइज़मेंट में लिखियलु हुयो त तव्हां टीओ जे लाइ बि अप्लाई था कयो त असिस्टेंट टीओ जे लाइ बि अप्लाई कया था? न न, कॾहिं बि न हो लिखियलु। जॾहिं जेका शइ एडवर्टाइज़मेंट में ई न आहे, जॾहिं हुनजी क्वालिफिकेशन इन ते पूरी नथा हलनि, त पोइ उहे कहिड़े कानून तहत मुसलत कया था वञनि। ऐं सिंध गवर्नमेंट जे वज़ीर आला खे साईं मुराद अली शाह खे अपील थो कयां त पंहिंजी अख पट हीअ एजुकेशन डिपार्टमेंट आहे, तव्हांजो माना छोला खपण वारो डिपार्टमेंट कोन्हे को। जेॾां तव्हांखे दिलि चवे हुतां जो माण्हू खणी हुते रखी छॾियो, हुतां जो ठग खणी हुते रखी छॾियो, हुतां जो धाड़ियल खणी होॾां रखी छॾियो। ईअं कोन थींदो। जंहिंजी क्राइटेरिया ते जेको मैच थींदो, जेको जीअं पोस्ट लाइ अप्लाई कंदो उनखे उहा पोस्ट ॾींदी। मूं पोस्ट JST जे लाइ अप्लाई कयो, छा तव्हां मूंखे DSP लॻाईंदो थाणे ते 14 स्केल? मुंहिंजो ॿार DSP जो बि 14 स्केल आहे। छा मूंखे तव्हां कंहिं थाणे जो SHO लॻाईंदो? कॾहिं बि कोन लॻाईंदो। ऐं इहो कानून बि कोन्हे को। जंहिं शइ लाइ जेको अप्लाई कंदो उनखे उहा पोस्ट मिलंदी। इहो तव्हांजो नानी वेड़ो न हलंदो। जेके बि दोस्त मुंहिंजी ही ॻाल्हि ॿुधनि पिया उहा ई मुंहिंजी पोस्ट खे वायरल कनि ऐं मुंहिंजो साथ ॾियनि ऐं उन्हनि सां कोर्ट में विढ़ंसि। जेकर न खटे सघे त ख़ुदकुशी कनिसि। जेकर अञा बि न थियो त पोइ हिन धरती तां जेको अची ते एॾो ज़ुल्म आहे, इन तां अलविदा करे हलिया वेंदासीं। पर अहिड़ा ज़ुल्म ऐं कुलूर बर्दाश्त कोन कंदासीं। महिरबानी करे जेके बि दोस्त आहिनि, साईं अशरफ ख़ासि खे अपील आहे त जेकर तो लिखी ॾिनो आहे त उहा बि ॻाल्हि कर। जेकर इहो चिलगिरी साहिबु आहे उन बि लिखी ॾिनो आहे त भली इहे मैनेजमेंट वारा अचनि। पर बाबा ईंदा कीअं? उहे ईंदा जीअं इन पोस्ट लाइ अप्लाई कयो हूंदो। उहे ईंदा जेके इन पोस्ट लाइ अहल हूंदा। छा पटेवाले खे तव्हां विहारे छॾींदो या कंहिं पोस्ट ते? पोइ मूंखे विहारियो किथे? आहे तव्हां में एतिरो दम? जेकॾहिं आऊं पुलिस डिपार्टमेंट में 14 स्केल ते कमु नथो करे सघां, जेकॾहिं मां मुख़्तियार कार जी पोस्ट ते कमु नथो करे सघां 14 स्केल वारो, त हुननि खे असांजे कहिड़े कानून तहत मोकिलियो थो वञे? साईं मुराद अली शाह, सईद गनी साहिबु, अकुल न अथई त कंहिंखां पुछ। मां इन करे थो चवां जो मां 40 चकर अप्लाई कयो आहे ऐं तव्हां वांगुरु BA पास कोन आहियां ऐं MPhil PhD बि कयां। मुंहिंजी MAd बि थियल आहे, मुंहिंजी BEd बि थियल आहे, मुंहिंजी इन मैनेजमेंट में बि थियल आहे। 8-10 साल खां मुंहिंजो तजुर्बो बि आहे एजुकेशन जो, मैनेजमेंट जो बि आहे। मूंखे तव्हां रोज़ आसरा था ॾियो पोस्ट बांड। हीअ तव्हांजे चाचे जी का हुकूमत आहे छा? बाबा तव्हांखे असां वोट ॾेई था वञूं, तव्हां मज़े सां माना हुकूमत हलायो न, या तव्हां नानी वेड़ो कयो, हिते न आहे त होॾे वञ, हुते न आहे त होॾे वञ। इन जेको TO ऐं असिस्टेंट TO जेके तव्हां PMS ग्रुप वारा असांजे एजुकेशन डिपार्टमेंट में रखिया आहिनि, फिलफोर उन्हनि खे न हटायो वियो त असां पहिरीं त पंहिंजनि जेके तंज़ीम वारा दोस्त आहिनि उन्हनि खे मां अपील कंदुसि उहे मैदान ते अचनि। पहिरीं उनजी असां जेको आहे मास्क में या सोशल मीडिया ते ऐं प्रेस क्लबनि ते एहतिजाज कंदासीं। अञा बि न मुड़ी गवर्नमेंट ऐं इन्हनि पोस्टुनि ते ज़बरदस्ती विहारियो त असां स्टे वठंदासीं कोर्ट जे थ्रू। कोन बचंदा नी। असांजे मुस्तक़बिल सां जेको खेॾंदो असां उन सां खेॾंदासीं, जेको असांजे मुस्तक़बिल सां विढ़ंदो असां उन्हनि सां विढ़ंदासीं। न तव्हां सां असांजी दुश्मनी आहे, असांजी दुश्मनी तव्हां सां तॾहिं आहे जॾहिं तव्हां असां सां विढ़ो था, जॾहिं तव्हां असांजे मुस्तक़बिल सां खेॾो था। असां कोन छॾींदासीं, ॿुधाए था छॾियो। अकुल खां कमु वठो, बेअकुल न थियो। इहे BA पास, इहो साॻियो फ़ौज नारो कमु थियो न। इंटर पास खे तव्हां ब्रिगेडियर करे छॾियो त बसि उहो आले नाला लठ ऐं बंदूक जिन जे हथ में अची वई उहो जग जो वाली आहे। ईअं न थींदो बाबा, इहा एजुकेशन आहे। इहे तव्हां फ़ौज में वञी कयो, इहे वञी तव्हां पुलिस में कयो, BA पढ़ियल ॼट वञी SP करे विहारे छॾियो। जंहिंजो वणे न उनजो गोॾो कढनि, जंहिंजो वणे न उनजो सिर विञाइनि। बाबा हिते नंढड़ा ॿार ईंदा, हिते उस्ताद नाज़ुक मिज़ाज माण्हू आहिनि, उते इहे BA पास जिन खे ख़बर ई कोन्हे को त मैनेजमेंट कीअं हलंदी। इहे आया आहिनि हिकु तबिको मां ॿिए तबिके में मटिजण जे लाइ। इहे ख़्वाब ई खणी आया त असां वटि बंगलो हूंदो, असां वटि वॾी गाॾी हूंदी। असांजो जेकॾहिं प्रोफेसर बि आहे या त उहो पंधु हूंदो या त साइकिल मोटर ते हूंदो। जेकॾहिं का कार हूंदसि त उहा बि किस्तुनि ते वीचारे जी खेल हूंदी। यादि रखो, असांखे इज़त खां वधीक पैसे जी ज़रूरत कोन्हे, पर इहे जेके माण्हू तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट ते मुसलत कया आहिनि इन्हनि खे इज़त जी परवाह न आहे, इन्हनि खे पैसे जी परवाह आहे। सो महिरबानी सईद गनी साहब,
सईद गनी साहब एजुकेशन मिनिस्टर अकुल कर अख पट जेकॾहिं इहे माण्हू हेॾा कई त असां त पंहिंजे सिर ते हथ खणंदासीं, पर यादि रख सुख जो साह तूं बि कोन खणंदे, असांजे मुस्तक़बिल तां खेॾी थो, इहो तोसां घटि न थींदी। तव्हां असांखे एच में न विहणो, तव्हां असांखे असिस्टेंट टीओ जे लाइ बि रिजेक्ट करे छॾियो, टीओ जे लाइ बि रिजेक्ट करे छॾियो। अरिड़हं 20 साल असां कंहिंजे लाइ पढ़िया? तव्हांजे लाइ पढ़िया। असां मुकमल एजुकेशन डिपार्टमेंट में आया आहियूं, एजुकेशन जी ख़िदमत करण जे लाइ। असांजो माइंड सेट एजुकेशन डिपार्टमेंट सां सेट आहे। तव्हां लोठिया ठोया जिन खे पंहिंजे मुस्तक़बिल जी ख़बर कोन्हे त असांखे केॾांहुं वञिणो आहे, उन्हनि खे बसि माल मिलणो आहे, बंगलो ठाहिणो आहे ऐं नामाचार करिणो आहे। तव्हां उन्हनि खे तव्हां टीओ करे छॾियो, तव्हां उन्हनि खे असिस्टेंट टीओ करे छॾियो। महिरबानी कयो वज़ीर आला सिंध खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे, फरियाद तालपुर खे, उन्हनि सभिनी खे अपील आहे त इहे पंहिंजा लोठा वञी रखो, पंहिंजो AC रखो। भली जेरनि खे मुर्दो करे छॾनि, मुर्दनि खे जेरो करे छॾनि, हिन जी ज़मीन हुन खे ॾेई छॾनि, हुन जी ज़मीन हिन खे ॾेई छॾनि। भली कूड़ा डोमिसाइल ठाहिनि। हेॾे जेकॾहिं आया त झेड़ो थींदो, झेड़ो बि क़ानूनी थींदो। क़ानूनी झेड़ो जेकॾहिं न खटियोसीं त पोइ यारो यारी पंहिंजे सिर तां हथ खणंदासीं, इन्हनि खे बि ॾिसंदासीं। जेकॾहिं असांजो मुस्तक़बिल ई नथो बचे त पोइ हयाती कहिड़े कम जी? सॼी उमिरि पढ़ी अची ॾाढी करे छॾी अथसीं। असां त कंहिं पोस्ट ते वञूं एजुकेशन डिपार्टमेंट में, उहा असांखे मिलण लाइ तयारु कोन्हे को। HM में तव्हांजे अबे असांखे वेहणु कोन हो, तव्हां NTS पास करे आया हो, वरी हाणे टीओ ऐं असिस्टेंट टीओ में अप्लाई कयोसीं, HM में बि अप्लाई कयोसीं। उहे पोस्ट बांड थियूं राति जे अंधेरे में। 28 तारीख़ तव्हांजो नोटिफिकेशन थो निकिरे, फलाणा लोटिया असां टीओ करे छॾिया, असिस्टेंट टीओ करे छॾिया। छो त हिननि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी AC जे लाइ टेस्ट पास कई, उते असां जॻहियूं कोन्हनि, हेॾे था मोकिलियूं। ईअं जेकॾहिं थींदो त पोइ त वाह वाह ॿियो।